नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदा हलूं। खैबर मटियारी वेझो सीकार थाने जी हद में ॻोठ कमाल बबुर में घर ते कब्ज़ो करण लाइ ॿिनि सगन भाइरनि जे विच में झेड़ो, जंहिंजे नतीजे में 4 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद कासिम बबुर, अली हसन बबुर ऐं मोहम्मद याकूब बबुर। मोहम्मद अयूब बबुर खे डंडा ऐं कुहाड़ियुनि जा वार करे सख़्त ज़ख़्मी कयो वियो। उन मौके ते ज़ख़्मियुनि मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो भाउ मोहम्मद साले बबुर, मोहम्मद रमज़ान बबुर ऐं उन्हनि जा पुट ज़हीर, मुनीर ऐं बशीर घर में गिड़ी घर ते कब्ज़ो करण जी कोशिश कई, जंहिं तां लठियुनि कुहाड़ियुनि जा हसदाना करे असां ते हमलो कयो। ऐं ज़ख़्मियुनि वधीक ॿुधायो त असां अपील था करियूं SSP मटियारी ऐं DIG हैदराबाद खे इन्हनि मुलज़िमनि खे जल्द गिरफ्तार करे खेनि इंसाफ़ ॾियारे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।